जेकॾहिं पाकिस्तानी क्रिकेट हिन वक़्तु सफ़ा थर्ड क्लास क्रिकेट खेॾी रही आहे त इन में प्लेयरनि खां वधीक जेको कसूरवार आहे उहो पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आहे ऐं पाकिस्तानी सिलेक्शन कमेटी या इन सिस्टम जो ॾोह आहे। जेकॾहिं तव्हां मेरिट जी क़तलेआम कंदो, लताड़ कंदो, मेरिट ते सही सिलेक्शन न कंदो त पोइ रिज़ल्ट अहिड़ा ई तव्हांखे मिलंदा, अहिड़ा ई नतीजा मिलंदा जेके 2023 जो वर्ल्ड कप हुजे, 24 जो T20 वर्ल्ड कप हुजे या 25 जी चैंपियंस ट्रॉफी जेका पाकिस्तान में थिए पई। तव्हां ग्रुप स्टेज में ॿाहिरि था थी वञो, तव्हां हिन वक़्तु दुनिया जी स्टैंडर्ड वारी क्रिकेट नथा खेॾो। उनजो सबबु इहो अचानक तब्दीलियूं या अचानक न आहे, इन जे पोयां मेरिट जी हिकु ॾिघनि सालनि जी लताड़ आहे। इहा ॻाल्हि कंदासीं सिंध सां तालुक़ु रखंदड़ लाड़काणे जो हिकु नौजवान क्रिकेटर आहे, फास्ट बॉलर आहे मुश्ताक कलोड़ो, जंहिं फर्स्ट क्लास क्रिकेट में सिर्फ़ु 12 मैचनि में 72 विकेटूं वठी टूर्नामेंट जो ऐं 24-25 सीज़न जो टॉप विकेट टेकर रहियो आहे। पर उनखे केर बि ॾिसण लाइ तयारु न आहे, न सिलेक्शन कमेटी, न क्रिकेट बोर्ड, न का मैनेजमेंट उनखे न ए टूअर्स में, न शाइन टूअर्स में, न कंहिं बि पाकिस्तानी इंटरनेशनल टूर में कंसीडर नथा कनि। 12 मैचुनि में 72 विकेटूं वठण का मज़ाक ॻाल्हि न आहे। हीअ सिर्फ़ु चवण लाइ त नंबर आहिनि, पर हिन जे लाइ वॾी जदोजहद ऐं वॾी महिनत खपंदी आहे। जेके दोस्त क्रिकेट खे फॉलो कनि था ऐं क्रिकेट खां सुञाणनि था, क्रिकेट जी जंहिंखे नॉलेज आहे त उन्हनि खे ख़बर हूंदी त 12 मैचुनि में 72 विकेटूं पाकिस्तानी पिचनि ते या फर्स्ट क्लास क्रिकेट में इहो हिकिड़ो वॾो कारनामो आहे। जेकॾहिं धार धार तव्हांखे मां मैचिस ॿुधायां त 8 मैचूं जेके आहिनि प्रेसिडेंट कप जूं थियूं आहिनि, उन में 8 मैचनि में 52 विकेटूं वरितियूं आहिनि मुश्ताक कलोड़े ऐं क़ाइद आज़म ट्रॉफी जी 4 मैचुनि में 20 विकेटूं वरितियूं आहिनि। टोटल मिलाए करे 12 मैचनि में 72 विकेटूं वठी 9 चकर हिकु मैच में 5 विकेटूं या 5 खां वधीक विकेटूं वरितियूं आहिनि। फाइफर जेको हिकिड़ी इनिंग में थींदो आहे उन में वरितियूं आहिनि। पोइ बि मुश्ताक कलोड़े खे किथे बि चांस मिलण जो को ॻाल्हि ई न आहे। छो मुश्ताक कलोड़े वटि पर्ची न आहे, सिफ़ारिश न आहे, PR टीम न आहे जेका हिन ते सोशल मीडिया ते कैंपेन करे। हिकु नंढड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखे थो, जंहिं क्रिकेट जोश ऐं जुनून सां खेॾण जे करे पंहिंजे पैशन ठाहियो। हींअर चलो पाकिस्तान क्रिकेट में 5 साल 10 साल जेकॾहिं पहिरियों ॾिसिजे त 11-12 खिलाड़ी 15 जी टीम उहा बि जेका जंहिंजी पर्ची वग़ैरह हूंदी। हींअर PSL अची वई आहे, PSL में 8-9 टीमूं आहिनि, 200-300 रांदीगर हिन में सिलेक्शन थिए थी, जंहिंमें बि मुश्ताक कलोड़े खे मुकमल नज़र अंदाज़ कयो थो वञे ऐं हिन खां बेकार बॉलर जेके आहिनि जिन बॉल बि पिच ते नथो पुॼे उन्हनि खे खेॾायो थो वञे। जा कॾहिं जेके पाकिस्तानी नेशनल टीम में खेॾनि था, जेके हर मैच में इंजर्ड लॻा पिया आहिनि, जेके वनडे खेॾायो त 10 ओवर नथा करे सघनि, जंहिंखे टेस्ट मैच खेॾायो त हिकिड़ो स्पेल भलो नथा करे सघनि, 3 ॾींहं उहो इंजर्ड लॻा पिया आहिनि। लगातार केतिरनि सालनि खां पाकिस्तानी टीम में खेॾनि पिया, पर मुश्ताक कलोड़ो खे नथो खेॾायो वञे, उनखे कंहिं ए टूअर्स में न शाइन टूअर्स में नथो कयो वञे। इन जे लाइ त हू हिकु सिंध सां तालुक़ु रखे थो, हू हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखे थो, हू महिनत करे थो, हू रिज़ल्ट ॾियणु चाहे थो। पाकिस्तानी क्रिकेटरनि जी शिकायत रहंदी आहे पाकिस्तानी अवाम जी त असां वटि लॉन्ग टर्म जेके आहिनि पेसर न आहिनि, फास्ट बॉलिंग न आहे जेका असांखे टेस्ट क्रिकेट में सर्व करे सघे। जॾहिं तव्हांजी सिलेक्शन हूंदी PSL ते 2 ओवरनि में जेके बॉल हलाइण वारा उहे तव्हां टेस्ट क्रिकेट में खेॾाईंदो त उहे तव्हांखे इंजर्ड ई लॻंदा। जेकॾहिं तव्हांखे लॉन्ग टर्म प्लानिंग करणी आहे त तव्हांखे मुश्ताक कलोड़े जहिड़े नौजवान क्रिकेटरनि खे अहमियत ॾियणी पवंदी, जेके फर्स्ट क्लास क्रिकेट में खेॾनि था ऐं पंहिंजो रिकॉर्ड मेंटेन करे रखनि था ऐं महिनत कनि था। जेकॾहिं तव्हांखे मेरिट ई करणी आहे त अहिड़नि नौजवाननि खे मौक़ो ॾियो, तव्हांखे फास्ट बॉलिंग में तव्हांखे वैरायटी मिलंदी। 2013 खां पोइ 12 सालनि खां पोइ तक़रीबन मुश्ताक कलोड़ो उहो पहिरियों फास्ट बॉलर आहे जंहिं हिकु सीज़न में एतिरियूं विकेटूं वरितियूं आहिनि। 12 सालनि जे गैप में जेकॾहिं इनखे तव्हां फिल कयो आहे मुश्ताक कलोड़े ऐं पोइ बि तव्हां हिनखे नज़र अंदाज़ था कयो त पोइ इहा पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड जी तबाही जो कारण ई आहे ऐं जेका हींअर वक़्तु हले थी। असां हिन जे करे ऐं पंहिंजे सिंधी दोस्तनि खे बि गुज़ारिश कंदासीं या क्रिकेट जेके बि क्रिकेट पंडित क्रिकेट फैन आहिनि या क्रिकेट ॾिसंदड़ आहिनि मुल्क में थोरे ॿाहिरि, त उनखे खपे त अहिड़नि नौजवाननि जे लाइ आवाज़ उथारियो त जीअं पाकिस्तानी क्रिकेट टीम जी बहितरी थी अचे। ऐं ख़ासि करे सिंध जे नौजवाननि खे सोशल मीडिया कैंपेनर खे चवंदुमि त तव्हां सोशल मीडिया ते अॼुकल्ह जेको वधि में वधि सगारो आवाज़ु आहे उहो सोशल मीडिया जो आहे। सोशल मीडिया ते मुश्ताक कलोड़े लाइ तव्हां आवाज़ु उथारियो। जेकॾहिं तव्हां टिकटॉकर आहियो त हुनजे लाइ टिकटॉक ते वीडियो ठाहियो, फेसबुक ते तव्हां ईंदा आहियो त फेसबुक ते ठाहियो, यूट्यूबर आहियो त यूट्यूब ते ठाहियो,
पर हिन वक़्तु जेको सभ खां वधीक सोशल मीडिया ते आवाज़ ॿुधो वेंदो आहे उहो आहे ट्विटर। तंहिंजे करे मां सभिनी खे तव्हांखे चवंदुमि त ट्विटर ते अकाउंट जेकॾहिं तव्हांजा ठहियल आहिनि त उते पोस्टिंग कयो, न आहिनि त ट्विटर ते महिनत कयो। ट्विटर हिन वक़्तु आलमी सगारो हिकिड़ो आवाज़ आहे जिथे हर माण्हू आहे उनखे तव्हां उते मेंशन करे यादगिरी ॾियारे सघो था।